नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदालू मलीर मां रिपोर्ट कर रहियो आहे फ़िरोज़ कीरियो। क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते रज़ाकाबाद ट्रेनिंग सेंटर खां पाणी ते धाड़े कॉर्पोरेट फार्मिंग ॾोहनि जे ख़ात्मे ऐं मेरिट जी बहाली लाइ वॾी एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी क़ौमी अवामी तहरीक मलीर जे सदर जंसार हसबाणी, हरीराम सिंधी, फरहान लाड़क, फयाज़ उतेरो, सिकंदर ज़ुल्फ़कार सिंगारी ॿियनि कई। एहतजाज में कारकुननि सां गॾु इलाइक़े वासियुनि वॾी तादाद में शिरकत कई। शिरकत कंदड़नि क़ौमी शाहराह ऐं रज़ाकाबाद जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदे बैनर ऐं हैंडबिल खणी सख़्त नारेबाज़ी कंदा अवामी प्रेस क्लब मलीर पहुता, जिते धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया ज़मीनी वसीलनि ऐं मादनियात सां मालामाल आहे, पर धारियुनि जी यलगार, वसीलनि जी बेरहमानी फुरलुट, मेरिट जी लताड़ ऐं दरिया ते धाड़ो जारी आहे। हिननि चयो त रैली जो मक़सदु कैनाल मंसूबे, ज़मीनुनि ते वालार बदअमनी, बुनियादी सहूलियतुनि जी खोट ऐं गैस, पाणी, बिजली ऐं सीवरेज जो ख़राब निज़ाम ख़िलाफ़ आवाज़ उथारणु आहे। अॻवाननि हुकुमराननि खे ख़बरदार कयो त हू होश खां कमु वठनि, ॿी सूरत में हू अवामी रद्द अमल खां बची न सघंदा।